कंधकोट ऐं भरपासे में बिजली जी लोड शेडिंग ऐं सख़्त गर्मीअ सबबि 6 ॿारड़ा बेहोश अस्पताल मुंतक़िल। कंधकोट जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल तोहफ़तुल कुराम में बिजली जी लोड शेडिंग ऐं सख़्त गर्मी सबबि 6 ॿारड़ा बेहोश थी विया। सख़्त गर्मी में बिजली न हुजण सबबि ॿारड़ा बेहोश थिया। स्कूल इंतजामिया जो चवणु आहे त बेहोश थियल ॿारड़नि में एजाज़, मियां बख्श, रिज़वाना, वाजिद, इब्राहिम, अब्दुल क़दीर ऐं ॿिया शामिल आहिनि। ॿारड़नि खे तिबी इमदाद लाइ ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गर्मीअ सबबि बेहोश थींदड़ 3 ॿारड़नि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। ॼण त स्कूल जी इमारत में बिजली न हुजण सबबि वाक़ियो पेश आयो। ॿिए तरफ़ सॼे ज़िले में बिजलीअ जी अख बूट जारी। बिजली चोरी ऐं रिश्वत जी बि बाज़ार गरम आहे। होॾां ज़िले कशमोर एट कंधकोट में कमु कंदड़ समाजी तंज़ीम हैंड्स NGO जी पत वाइकी जंहिंजो ज़िम्मेवार वेरभान तलरेजा आहे। अॼु ॻोठ गुलशर जखराणी UC कुंभ घर घर सर्वे मुहिम जे सिलसिले में आयल हैंड्स टीम में शामिल ऑफिसरनि ॻोठाणनि खां 5-5 हज़ार भत्तो वठण लॻा। ॻोठाणनि पारां जवाब ॾिनो वियो त इन बुनियाद ते असीं इंतिहाई ग़रीब आहियूं, हेॾी महांगाई आहे, पेट पाले कोन था सघूं, अव्हां खे रिश्वत जा 5-5 हज़ार किथां ॾियूं। ॻोठाणनि जो इहो जवाब ॿुधी हैंड्स जा आयल नुमाइंदा सर्वे छॾे वापसि हलिया विया। ॻोठाणनि पारां इन कुदे अमल जो डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी खे इतला बज़रिए फ़ोन पिणु ॾिनो वियो। ॻोठाणनि मुतालबो कयो त हैंड्स अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठ जी मुकमल सर्वे कराई वञे त जीअं आयल फंड मां मुस्तहिक़ ग़रीब ॻोठाणा फ़ाइदो हासिल करे सघनि।